माया किशोर स्वर्ण इसरानी सिंधी संस्कृति ऐं सभ्यता के ॿारनि ताणी पहुचाइण में पूरे देश भर में मुहिम हलेनी रहंदी आहे, अभियान हलेनो रहंदो आहे। ऐं हिन ई कड़ी में मथराजा लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल द्वारा सराहनीय प्रयास कयो वियो आहे। ऐं हिन में उन्हनि अली ॾींहंनि जी महिनत खां पोइ ॿारनि लाइ हिकु सुठो सुहिणो कार्यक्रम आयोजित कयो। ॿारनि खां सवाल जवाब पुछिया हुआ सिंधी संस्कृति ऐं सभ्यता जे संदर्भ में, ऐं ॿारनि हिन विच में पंहिंजा भॼन ऐं लाॾा बि ॻाया। ऐं हिन प्रकार सां ॿारनि पंहिंजो परिचय बि सिंधी में ॾिनो। ऐं इहे कहिड़ो कार्यक्रम रहियो, कीअं हिन में ॿारनि उत्साह ॾेखारियो, ॿारनि खे कंहिं रूप में सम्मानित कयो वियो, सॼी ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। श्री झूलेलाल जो नालो झूलेलाल छो पियो, हिन जो आंसर कंहिंखे ईंदो आहे? ॿियो राधिका झूलेलाल जी माता उनके झूले में बिठाई वियारी त झूलेलाल झूलो पंहिंजे पाड़े झूलण लॻो, हिन करे उनजो नालो झूलेलाल रखियो। मेरठ शाह जे अत्याचार का झूलेलाल साईं पां सिंधियुनि खे बचायो। थैंक यू। श्री झूलेलाल जो जी जोत जो विसर्जन किथे कबो आहे? श्री झूलेलाल साईं जी जोत जो विसर्जन जल में जेको नहर नदी समुद्र में किबो आहे। श्री झूलेलाल साईं जो जन्म कॾहिं थियो हो? श्री झूलेलाल साईं जो जनम सावक 1007 में चेटीचंड जे महीने में चंड वारे ॾींहुं। लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल मथराजे द्वारा अॼु ॿारनि लाइ सुहिणा सुहिणा कार्यक्रम आयोजित कया विया हुआ। त असांजे विच में आहिनि महिला मंडल जी अध्यक्ष भारती केवलानी जी। तव्हां ॿुधायो कि हिन कार्यक्रम जो उद्देश्य छा आहे? हिन कार्यक्रम जो उद्देश्य आहे ॿारनि खे सिंधी संस्कृति सिखारणु। अली घणी सुठो प्रयास करे रहिया आहियो तव्हां। मनीषा अंदानी जी, तव्हां ही ॿुधायो कि जेको ही कार्यक्रम आहे हिन में छा छा प्रोग्राम थिया हुआ? असां हिन में नंढे ॿारनि खां जीअं सवाल जवाब क्वेश्चन आंसर राउंड कयो हुआ, सिंधी में ॻाल्हाइणो हो, झूलेलाल साहिब जी आरती, पलव और भॼन
जेका भई असांजा ॿार सिखी सघनि की असांजी आरती छा आहे, असांजो पल्लव छा आहे, सिंधी में ॻाल्हाए सघनि। ऐं गोवर्धन चौराहे कृष्णा ऑर्चिड फ्लैट नंबर 51 में रहंदा आहिनि। मुंहिंजो नालो ईशान मंगलानी आहे। श्री झूलेलाल साईं जी सवारी कहिड़ी आहे? श्री झूलेलाल साईं जी सवारी पल्लो आहे। मशहूर सिंधी गायक कलाकार कहिड़ो आहे? मास्टर चंद। गुड अॼु छा तयारी छा करे आया आहियो? क्वेश्चन आंसर की तैयारी। राष्ट्रगान में कहिड़ी भाषाउनि जा नाला ईंदा आहिनि? गुजरात, सिंध, मराठा, पंजाब। सिंधी समाज जो लोक नृत्य कहिड़ो आहे? छेद। अॼु जे कार्यक्रम जा निर्णायक मंडल असांजे साम्हूं आहिनि, त तव्हां पंहिंजी नालो ॿुधायो। सभिनी खां पहिरीं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो गोदावरी आहे। अच्छा, तव्हां हीअ ॿुधायो कि हिन कार्यक्रम जे संदर्भ में तव्हां छा था चवणु चाहियो? इन कार्यक्रम जे संबंध में असांजा ॿार सिंधी भाषा सेखारी आहे ऐं ॿार सिंधी में कुझु ॻाल्हाइणु सिखनि ऐं पंहिंजे सिंधी समाज खे पहचाने सिखनि। सिंधी जा प्रोग्राम सभु बढ़िया ॿारनि कया आहिनि। मुंहिंजो नालो योगिता केवलानी आहे ऐं कक्षा 5 में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे ॾाॾे जो नालो परमानंद केवलानी आहे। मुंहिंजी ॾाॾे जो नालो माया केवलानी आहे। अच्छा, तव्हां ॿुधायो कि अॼु सुबुह जो उथण खां वठी हींअर ताणी तव्हां छा छा कयो आहे? ऐं सुबुह उथी आहियां ऐं सुबुह चांहि पींदी आहे। नाश्ते में पोइ खाधा आहिनि। अच्छा, ऐं कोई तव्हां स्कूल जी पढ़ाई बि कई आहे अॼु? हाँ। अॼु छुट्टी आहे तव्हांजी? हाँ। अच्छा, त हाणे हीअ ॿुधायो कि रक्षाबंधन केतिरे ॾींहंनि खां पोइ अचण वारो आहे? राखी कॾहिं आहे? 2 ॾींहंनि बाद। 2 ॾींहंनि खां पोइ। शाबाश। झूलेलाल जे भॼन खे पंजड़ा ऐं बहिराणा साहिब चईंदा आहिनि। मुंहिंजो नालो काव्य मंगलानी आहे। ॾाॾे जो नालो छा आहे? मुंहिंजे ॾाॾे जो नालो श्री बसंत कुमार मंगलानी आहे। ॾाॾी जो नालो छा आहे? मुंहिंजी ॾाॾी जो नालो सावित्री आहे। तव्हां प्रतियोगिता में अॼु छा तयार करे आया आहियो? आरती। तव्हां पूरी ॻाए करे ॿुधाईंदा असांखे? पूरी केतिरी जेतिरी तव्हांखे अचे। ओम जय झूलण देवा स्वामी जय झूलण देवा। सेवा कंथा प्रेमी पूजा कंथा प्रेमी सिदुक रखी शेवा। ओम जय झूलण देवा तुंहिंजे दर ते के सजण अचण स्वाली। दान वठण सभु दिलि सां कोन वठाली। ओम जय झूलण देवा। श्री झूलेलाल साईं जे पिताजी जो नालो छा हो? श्री झूलेलाल साईं जे पिता जो नालो श्री रतन राय जी हो। श्री झूलेलाल साईं जो जनम कॾहिं थियो हो? श्री झूलेलाल साईं जो जनम संवत 1007 में चेट जे महीने में चंड जे ॾींहुं थियो हो। सभिनी खां पहिरीं नालो ॿुधायो। मैं दिव्या देशवानी। अच्छा, त हिन कार्यक्रम खां जेको अॼु सफल थियो आहे, हिन सां गॾु ई तव्हां ॿियो कुझु छा वीचार पंहिंजो व्यक्त करणु था चाहियो? हिन सां गॾु असां महिलाउनि लाइ बि कुझु करणु चाहियूं था। जीअं कि अॼु ॿार सभु अॼु पंहिंजो हुनर ॾेखारे विया, तीअं महिलाऊं बि ॾेखारनि। जीअं झूलेलाल साईं जो बहिराणो सजाइणु, कुकिंग जो, मेहंदी कॉम्पिटिशन। असां इलाही सारा कॉम्पिटिशन सोचे रखिया आहिनि कि अॻियां हाणे महिलाउनि खां कराईंदासीं। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो राधिका साधवानी आहे। मां मथुरा में रहंदी आहियां ऐं मां हिकु भॼन थी ॻाइणु चाहियां। सिंधी अवाणी बोली पिछड़ी अवाणी बोली। सिंधी अवाणी बोली पिछड़ी अवाणी बोली। तंहिंखे मकिया वे सारियां जिंद जान ते तवारियां। जंहिं में ॾिनी मूंखे पींगे में मां लोली। सिंधी अवाणी बोली।
हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आई, जिंदा तू सिंधी आई, जिंदा जी तुंहिंजी ॿोली, सिंधी अवाणी ॿोली, मिठड़ी अवाणी ॿोली, सिंधी अवाणी ॿोली। झूलेलाल साईं जो नालो झूलेलाल कीअं रखियो? हिकु ॾींहुं झूलेलाल जी माता हुनखे झूले में विहारईं ऐं झूलो पंहिंजे पाणे हिलणु लॻो। हिन करे झूलेलाल साईं जो नालो झूलेलाल रखियो। हीरक शाह जे अत्याचार खां झूलेलाल साईं पाण सिंधियुनि खे बचायो। थैंक यू। मुंहिंजी मम्मी जो नालो अंजलि खत्री आहे, मुंहिंजे पापा जो नालो जगदीश खत्री आहे। मां तो पंहिंजे झूलण जो जनम ॾींहुं मनाईंदसि, सदे सदे सदड़ा करे घर के सिंगारींदसि, अगरबत्ती धूप खणी आरती उतारींदसि, घाटे घाटे चंदन जो तिलक मां लॻाईंदसि, सजी टीम के सॾ करे भजन मां ॻाईंदसि, गुरु बापा केक कटे संगत के खाराईंदसि। पापा सिंधी आहिनि पर मम्मी वो हिंदी यूज़ थींदी आहे पर तॾहिं बि सिंधी सिखी आई आहे। अच्छा, तव्हां हिते छा ॿुधाईंदा सभिनि खे? तव्हां छा तयारु करे आया आहियो सिंधी में? सभी को जय झूलेलाल। हा, मुंहिंजो नालो तनिष्का दावरा आहे। मां 6 वर्ष जी आहे। मां फर्स्ट सी में पढ़ंदी आहे। मां मथुरा में रहंदी आहे। मां का दाल पकवान पसंद आहे। वेरी गुड। जो सभिनि खां पहिरीं थर्ड प्राइज़ अनाउंस कंदासीं। थर्ड प्राइज़ में टाई थियो आहे। 2 ॿार आया आहिनि थर्ड प्राइज़ में। हिकु ॿार आहे काव्य मंगानी। सभिनी क्लैपिंग कंदा। राधिका साधवानी। ये ॿई ॿार थर्ड प्राइज़ पे। ॿ ॿार क्लैपिंग कंदा ऐं बेटा काव्य नीरू साईं चलो उम्मीद है कि आगे भी और अच्छा चलेगा। राधिका साधवानी मुझे नहीं मिलेगा, मुझे नहीं उम्मीद आहे कि जीअं मम्मी तो सुठो सेखारियो आहे फिर सुठो काफ़ी तो फर्स्ट प्राइज़ मिलंदा है ना। उम्मीद है सेकंड प्राइज़ असांजी भव्या नाथानी। भव्या नाथानी का लेकिन मरी भी केस सुठो कयो के कीअं कयो त पाण खे 5 सेकंड सां ढकणो पवंदो आहे कि न पवंदो आहे। हाणे स्कूल में जीअं थींदो आहे तीअं त पंहिंजो सेकंड प्राइज़ आगे हो सघे न अथनि सभिनी ॾाढी सुठी कोशिशि सभिनी ॾाढी ढोलक यही बजाएंगे अपनी नजर ईंदी उन खां पोइ भॼन सां पंजड़ा बि सभु इहे ई ॻाईंदी। असांजो फर्स्ट प्राइज़ वञे थो उन ई ॿार खे जेको कॾहिं बि कंहिंखे ॿिए कंहिंखे जीतण कोन ॾींदो आहे। हर्षित केवलानी मम्मी भी अच्छे ये ख़ुशी की ॻाल्हि आहे कि हिन मम्मी सेखारियो आहे ऐं हिन हिम्मत सां हेॾी प्रेर सां हिन प्यार सां सिखियो आहे और ॾाढो सुठो सुरीलो आवाज़ भी ॾाढो मस्तु हिकदमि ताड़ियूं ॿुधण वारी मम्मी लाइ करे बि असांजे विच में आहिनि महिला मंडल जी महासचिव
श्रीमती कोमल नाथानी जी, तव्हां ॿुधायो कि हिन कार्यक्रम में ॿारनि जे उत्साह वर्धन लाइ तव्हां छा छा तयारी कई हुई? ॿार जे उत्साह वधण लाइ करे उहे कि पाण उन्हनि लाइ करे उपहार रखिया हुआ ऐं विच में हिकु दफ़ा ॿारनि खे घुराए करे डेमो बि वरितो हो असां ऐं उन्हनि खे हीअ ॻाल्हि पहिरीं खां ॿुधाई हुईसीं कि तव्हां अचो तव्हां सिंधी में गीत ॻायो, पंजड़ा ॻायो ऐं क्वेश्चन आंसर राउंड बि पुछिया बि हुआसीं असां। ॿारनि खे छा तव्हां कुझु पुरस्कार बि ॾिना हुआ? जी, पुरस्कार बि ॾिना हुआ। इनमें फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज़ रखियो हो ऐं सभिनि ॿारनि लाइ करे जीअं कि केर बि निराश थी करे न वञे, सातवना पुरस्कार ॾिनो हो सभिनि खे। हाणे पलव जे पाइन था तिन जा खावंद खाली न करे, अचन जे आस करे लाल तो वट घोट घणा, ॿिया बि डातर देह में आहे तो में मणत मणिया, हाणे जोशी जुग घणा हो तू त कायम आकल जोग में, कायम आकल जुग में लाल कायम तेंजा कम, उतारी हर वाह खां लालण लामू लाई गम, हाणे रख जय लाज शर्म हो वेली ढकीअ साण गुजार जय, झूलण तेंजे दर ते आहे जुआरन जो बाग, वेठो आहीं त सॾ ॾे जे सुम्हियो आहीं त जाग, हाणे ॾे संगत खे लाभ हो जेके सवाली आहिनि तुंहिंजे दर जा, उत्तर खां थी आहिड़ो मुंहिंजो सूदो स्यावल शाह, वण टिण सभु सावा थिया अॼु साओ थियड़ो घाह, मां चवे थी पुट खे पुट मखण वठी खा, तुरंदो रो ताराजीअ में पैसे लॻड़ोम पा, मुंहिंजो हेड़ो सूदल शाह जो ॾींदो डात संगत खे, ओ मुंहिंजा जोतिन वारा लाल, मुंहिंजा पलवन वारा साईं, तव्हांजे दर ते मुंहिंजा साईं, जेके बि झोल झले आश रखे आया मुंहिंजा साईं, सभिनीनि जा भला कजो, सभिनीनि जे धने रोज़गार में बरकत ॾिजो मुंहिंजा साईं, मुंहिंजा पलवन वारा पीर, मुंहिंजा जोतिन वारा लाल, आयो लाल सवई चओ झूलेलाल। कीअं लॻी अॼु जी असांजी प्रस्तुति? तव्हां बि पंहिंजे शहर जा कोई बि सिंधी समाचार असांखे मोकिले था सघो, सुठी सुठी नंढी नंढी वीडियो ठाहे करे असांखे मोकिलो। अगरि तव्हां सुठा सिंधी गीत या भॼन ॻाइणु ॼाणो था त उहा बि पंहिंजी वीडियो ठाहे करे मूंखे मोकिलो, मां लॻाईंदुसि पंहिंजे चैनल ते, उन्हनि खे ॾींदुसि स्थान। ऐं हिन तरीक़े जी कहिड़ी बि सिंधी ख़बर या सिंधी गीत या भॼन ॾिसण लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूं सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो सिंधी नॉलेज। इनखे सब्सक्राइब करो, ही तव्हांजो सिंधी चैनल आहे, हर सिंधी ताणी इनखे पहुचायो, इनखे शेयर करो ऐं कमेंट करो, लाइक करो ऐं वधीक खां वधीक ॿियनि पंहिंजे सिंधी भाउरनि खां सब्सक्राइब कराए करे सिंधियत लाइ प्रचार प्रसार में तव्हां सहयोग ॾियो। जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुहाणे सरानी सां गॾु सिंधी नॉलेज।